लाडले खे आणण लाइ पाकिस्तान खे सज़ा छो ॾिनी वई? लाडले खे आणण लाइ JIT ठाहे व्हाट्सएप ग्रुप ज़रिए हिदायतूं ॾिनियूं वयूं। पाकिस्तान जे अवाम खे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा ॾिनी वई? नून लीग सरबराह नवाज़ शरीफ़ जो ख़िताब। चयाईं नून लीग जी हुकूमत ख़त्म कराईंदड़नि जा चेहरा वाइका थी विया। पुट खां पघार न वठण ते वज़ीर आज़म जी सीट तां हटायो वियो। सोचंदो आहियां त अवाम मूंसां दुश्मनी कंदड़ पाकिस्तान खे छो निशानो बणायो वियो? कश्मीरनि ते भारतीय ज़ुल्म जारी आहे। कश्मीर जो मसलो गॾियल क़ौमुनि जे ठहराव मूजिबि हल थियणु घुरिजे। कश्मीर जी ख़ासि हैसियत बाबति भारतीय सुप्रीम कोर्ट फ़ैसिले जी मज़म्मत करियूं था। निगरान वज़ीर आज़म अनवरुल हक़ काकड़ जो आज़ाद जम्मू कश्मीर जे कानून साज़ असेंबली खे ख़िताब। चयाईं जम्मू कश्मीर आलमी सतह ते नामुकम्मल एजेंडा आहे। सिंध हाई कोर्ट में MD के पेपर लीक थियण वारे मामले ॿुधणी डाउ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां जवाब जमा कराइण लाइ मोहलत तलब। अदालत पारां 21 डिसंबर ताईं जवाब जमा कराइण जो हुकुम। शागिर्दनि मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त MD कैट जे नतीजनि खे मुअतल करे नईं सिर टेस्ट वरिती वञे। शागिर्दनि पारां हाई कोर्ट खां प्रेस क्लब ताईं रैली डाउ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। साइफर केस जी ॿुधणी इन कैमरा थींदी। प्रोसिक्यूशन जी दरख़्वास्त मंज़ूर। ख़ासि अदालत जे जज अबुल हसन आल सुल्कने प्रोसिक्यूशन जी दरख़्वास्त ॿुधणी कई। प्रोसिक्यूटर मौक़िफ़ इख़्तियार कयो त हालतुनि खे नज़र में रखंदे ॻुझो ट्रायल जो चयो वियो आहे ऐं साइफर सीक्रेट हो त ॿुधणी बि इन कैमरा हुजणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI बानी ऐं अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ साइफर केस में जेल ट्रायल फौरी रोकण जी इस्तदा करे छॾी। साइफर केस में जेल ट्रायल लाइ कानून ते अमल मुकमल न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। जस्टिस मियां कुल हसन औरंगज़ेब रिमार्क्स ॾिना आहिनि त रिपोर्ट अची वञे पोइ ॾिसूं था। जज ट्रायल लाइ जेल जी चूंड करे सघे थो पर इहा ओपन कोर्ट हुजणु घुरिजे। सदर आरिफ अलवी निजकारी कमीशन तरमीमी आर्डीनेंस 2023 जारी करे छॾियो। जस्टिस मज़ाहिर नक़वी जी शिकायतुनि ते कार्रवाई ओपन करण जो फ़ैसिलो। निजकारी कमीशन आर्डीनेंस 2000 जी शिक नंबर 28 खां 33 में तरमीम कई वई। तरमीमी आर्डीनेंस में अपील जी ॿुधणीअ जो इख़्तियार सुप्रीम कोर्ट खे ॾिनो वियो। अफ़गानिस्तान खां डेरा इस्माइल खान हमले में मुलविस दहशतगर्दनि खे पाकिस्तान हवाले करण जो मुतालबो। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त डेरा इस्माइल खान हमले जा सबूत अफ़गानिस्तान जे इख़्तियारनि जे हवाले करे छॾिया आहिनि। अफ़गानिस्तान बि डेरा इस्माइल खान हमले जी जांच जो ऐलान कयो आहे। अफ़गानिस्तान मामले जी शफ़ाफ़ जांच करे पाकिस्तान जी दरख़्वास्त आहे त अफ़गान अथॉरिटी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। PTI 8 फ़रवरी खां फरार जा रस्ता ॻोल्हे रही आहे। नून लीग जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त PTI मीडिया में जल्द चूंडूं कराइण जो मुतालबो करे थी। अमली तौर ते अदालतुनि में देरि लाइ दरख़्वास्तूं दाख़िल कयूं वयूं आहिनि। 2018 में बि ब्यूरोक्रेसी DRO जी ज़िम्मेवारी निभाई हुई। 2018 में DRO जो फ़र्ज़ निभाइण ते PTI एतिराज़ न कयो हो। 8 फ़रवरी जी चूंडुनि में देरि जी ज़िम्मेवारी PTI हूंदी। पीपल्स पार्टी पारां मुल्क में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ नेशनल एक्शन प्लान ते अमल जो मुतालबो। फैसल करीम कुंडी चयो आहे त लाडले मुल्क में तबाही कई। ॿुधायो वञे त दहशतगर्दनि खे कंहिं जे चवण ते जेल मां आज़ादु कयो वियो। उन्हनि दहशतगर्दनि खे ॿीहर केरु वठी आयो ऐं कंहिं आबाद कयो? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद करण में मुलविस माण्हुनि खे सज़ा मिलणु घुरिजे। सोचे बि नथा सघूं त आम चूंडुनि में देरि थिए। सारा इनाम क़त्ल केस जे जवाबदार शाहनवाज़ अमीर खे मौत जी सज़ा जो हुकुम। सेशन कोर्ट इस्लामाबाद महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाईंदे जवाबदार शाहनवाज़ अमीर खे 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार जी माउ समीना शाह केस मां भरी। सारा इनाम खे 23 डिसंबर ते इस्लामाबाद में बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो।
आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर पारा पेंटागोन जो दौरो अमरीकी बचाव वारे वजीर लाइट अस्टेंट सां मुलाकात। पेंटागोन तर्जमान मूजिब मुलाकात में खिते जी सिक्योरिटी सूरत हाल ते ख़यालन जी ॾेवज कई वई। बेतरफ़ी दफ़ाई सहकार जी शोबन ते बि ॻाल्हियूं। इदारा ख़राब नाहिन हूंदा, माण्हू ख़राब हूंदा आहिनि। शख़्सियतुनि बदिरां इदारनि खे ॻाल्हायो वेंदो आहे। जे ते इल्ज़ाम लॻायो वञे उन खे बि ॿुधो वञे। सुप्रीम कोर्ट पारां फेस अमीद ऐं ॿियनि खे धुर बणाइण लाइ दरख़्वास्त गुज़ार खे सुभाणे ताईं मोहलत। हिननि खे धुर नथो बणायो वञे त ज़ाहिरी तौरु जुडिशल काउंसिल जो फ़ैसिलो सही आहे। सुप्रीम कोर्ट अॻूणे जज शौकत अज़ीज़ बि तरफ़ीर केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर ऐं रिटर्निंग ऑफिसरनि जी ट्रेनिंग रोके छॾी। इलेक्शन कमीशन जे तर्जमान मूजिब लाहौर हाई कोर्ट जे हुकुम बाद ऑफिसरनि जी ट्रेनिंग रोकी वई। लाहौर हाई कोर्ट 8 फरवरीअ ते रिथियल आम चूंडूं ब्यूरोक्रेसी खां कराइण लाइ इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो हो। सिंध जे 8 ज़िलनि जा SSP तब्दील करण लाइ इलेक्शन कमीशन खां इजाज़त तलब। निगरान सिंध सरकार पुलिस ऑफिसरनि जी शिकायतुनि ते 9 ऑफिसरनि जी फ़हरिस्त इलेक्शन कमीशन खे उमाणे छॾी। ज़ुबैर नज़ीर शेख खे SSP सखर ऐं सुहाई अज़ीज़ खे नौशहरो फ़िरोज़ में SSP मुक़रर करण जी इजाज़त तलब। साजिद अमीर कराची ॾखण कंबर जिसकाणी चिकबाबाद ऐं मोहम्मद कलीम SSP कंबर शिदातकोट मुक़रर थींदा। मीर रोहिल खोसोबदीन बशीर बिरोही कश्मोर। असगर अली शाह खे SSP मचियारी मुक़रर करण लाइ इजाज़त घुरी वई। मोरो भरिसां ज़रदारी बिरादरीअ जे 2 धुरनि में छेड़ो, 3 ॼणा क़त्ल। ज़मीन जे मामले ते हलंदड़ तकरार तां धुरनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि 3 ॼणा मारिजी विया। हिक धुर जा गुलाम नबी उर्फ़ विजू ज़रदारी ऐं मोहम्मद कासिम ज़रदारी मारिजी विया। ज़ख़्मी बरकत अली ऐं बिलावल ज़रदारी नवाबशाह अस्पताल मुंतक़िल। वाक़िए सबबि इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो। पीपल्स पार्टी पारां यूरिया भाणजे बहरान ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ सुभाणे सॼी सिंध में एहतजाज जो ऐलान। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खड़े चयो आहे त सिंध 70% ज़राइत पैदा कंदड़ सूबो आहे। यूरिया भाणजी खोट पैदा करे ब्लैक ते विकिरो करणु सिंध जी ज़राइत खे तबाह करण जे बराबरि आहे। सिंध जी ज़राइत ऐं ज़रे माण्हुनि खे मुआशी तौरु कमज़ोर करणु मुल्क खे मुआशी तौरु कमज़ोर करण जी साज़िश आहे। IG सिंध रफ़त मुख्तियार जी शिकारपुर में गॾिजाणी ॾोहारनि ख़िलाफ़ कयल ऑपरेशन बाबति ब्रीफिंग वरिती। IG जो चवणु आहे त शिकारपुर ऐं कश्मोर जे कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन में रेंजर्स ऐं सिंध पुलिस जो गॾियल किरदारु हूंदो। पुलिस ऐं रेंजर्स खे जदीद हथियार ॾिना विया आहिनि। ॾोहारनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ऐं इसराइली फ़ौज गज़ा जे स्कूल ते बि हमला शुरू करे छॾिया। शादिया अबू गज़ाला स्कूल में पनाह वठंदड़ फ़लस्तीनियुनि जो क़त्लेआम। बेघर फ़लस्तीनियुनि खे हिक क्लासरूम में गॾु करे अंधाधुंध फायरिंग कई वई। इसराइली फ़ौज खीर प्याग ॿारनि खे बि निशानो बणायो। उत्तर गज़ा में अबू हुसैन स्कूल ते हमलो, 5 फ़लस्तीनी शहीद। अल-क़साम ब्रिगेड मूजिब हमास जे हमलनि में इसराइली ऑफिसरनि समेत वधीक 15 फ़ौजी मारिजी विया।